अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं दादूअ खां इरफान अली बुरड़ो जी। जवाबदार जो 5 ॾींहंनि जो रिमांड मिलियो आहे, वधीक जांच कंदासीं। जवाबदार 2019 में डॉक्टर असमत जो जाली निकाहनामो ठाहियो ऐं हुन खे ब्लैकमेल करे पैसा वठंदो रहियो। डॉक्टर असमत खे ब्लैकमेल करे पैसा वठण वारी बैंक स्टेटमेंट वठी केस में शामिल कई वेंदी। जवाबदार जूं 2 शादियूं अॻु में थियल आहिनि ऐं डॉक्टर असमत सां शादीअ जी पिणु दावा कई आहे। हिन केस में निकाह पढ़ाईंदड़ मौलवी शाहिद समेत सभु जवाबदार गिरफ़्तार आहिनि। उन्हनि खां जांच हले पई। डॉक्टर असमत जी मोबाइल फॉरेंसिक लैब मोकिलियल आहे, जंहिंजी रिपोर्ट अञा न मिली आहे। डॉक्टर असमत जवाबदार जे ब्लैकमेलिंग सबब ज़िंदगी जो अंत आंदो। केस जी मेरिट ते जांच करे जवाबदार खे सज़ा ॾियारी वेंदी। जांच ऑफिसर इशफाक मंगी जूं मीडिया सां ॻाल्हि ॿोल। जवाबदार जाली निकाहनामो ठाराइण जो एतराफ़ पिणु कयो आहे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।